मूं कुझु अर्ज़ु कयो हो ज़रीना बेगम सां, शायदि हुन तव्हां सां ॻाल्हि न कई हुजे। ज़रीना बेगम ॿुधायो त तूं पंहिंजे माउ जे घर वञण थी चाहीं ऐं मूं हुनखे ॿुधायो त तुंहिंजो हितां निकिरणु बंदि आहे। साईं, तव्हां मूं मथां आख़िरी चकर भरोसो करे सघो था। इहो शुक्र कर त मूं तोखे ज़िंदगी बख़्शे छॾी। हिन खां वधीक मूं में का बि उमेद न रख ऐं नहीं तूं हिन क़ाबिल आहीं त तो ते भरोसो करे सघिजे। पर साईं, साईं जो फ़ैसिलो ॿुधी छॾई न। जेकॾहिं हिन घर में इज़त सां रहण चाहीं थी न, पोइ तोखे उहो करणो पवंदो जेको मां चाहींदसि। ठीकु आहे ज़रीना बेगम, हाणे मां तुंहिंजे हुकुमनि ते हलंदसि। असांजे चवण ते हलंदी आहे त हीअ आज़ाद हूंदी आहे, न त वरी तोखे कमरे में बंदि कयो वेंदो। जी। सॼे घर जी सफ़ाई करे ऐं मुंहिंजे लाइ चांहि तयारु करे अच, मां पंहिंजे कमरे में वेहां थी। ऐं ॿी ॻाल्हि, दर ते 2 चौकीदार वेठा आहिनि, उहे तोखे हितां वञणु कोन ॾींदा। मतां कोशिशि कई अथई, पर जे तुंहिंजे भॼण जी ख़बर मूंखे पई न त ॿीहर कमरे में बंदि करे छॾींदीसीं। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।